बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला मुहम्मदिन व आलिहि त्ताहिरीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। नाज़रीन मुहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। एक नुक्ते जी तरफ़ तवज्जो ॾियणु ज़रूरी सम्झूं था त जीअं त क़ुरान करीम में किताब हकीम में भी जन्नत जा मुख़्तलिफ़ नाला चऊं या जन्नत जा मुख़्तलिफ़ मरातिब चऊं या जन्नत जूं मुख़्तलिफ़ सिफ़ात चऊं ज़िक्र थियूं आहिनि। रिवायात में भी मुख़्तलिफ़ जन्नत खे नालनि सां सिफ़ात सां मर्तबनि सां ॼाणायो वियो आहे। ऐं जॾहिं हिकु मोमिन जन्नत जो ख़्वाहिश रखण वारो तमामु सिफ़तूं ऐं जन्नत जा नाला ॿुधंदो त उनजो ख़्वाहिश थींदी त आउं बि इन सभिनी जन्नतनि में वञा। जॾहिं त असां ही पोयां 3-4 रोज़नि जी फज़ीलत में ॿुधायासीं त जेको रोज़ेदार रखंदो त हिते बि 4 क़िस्म जी जन्नतुनि जो ज़िक्र थियो आहे। जन्नतुल ख़ुल्द जो ज़िक्र थियो, जन्नत मावा जो ज़िक्र थियो, जन्नत दारुस्साल सलाम जो ज़िक्र थियो ऐं जन्नत नईम जो ज़िक्र थियो। त ख़्वाहिश थी पई त असां हिन सभिनी जन्नत में वञूं, छो जो हर हिकु जन्नत जो पंहिंजो मर्तबो ऐं शान हूंदी। त बसि हिन रोज़नि जी फज़ीलत में मालूम थी वियो जेको बि रोज़ा रखंदो त अल्लाह ताला उनखे सभु दर्जात सभु सिफ़ात उन जन्नतूं आख़िरत में तोहफ़े तौर ते अता कंदो। इन खां वधीक ख़ुशनसीबी असांजी कहिड़ी आहे। अॼु असां इहा ख़ुशनसीबी हासिलु करण जे लाइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिवायत जो सहारो वठंदे 7 तारीख़ जो रोज़ो रखंदड़ जो जेको अजुर ऐं सवाब ऐं तोहफ़ो आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, आताकुमुल्लाहु यौम साबे सवाब 40 अल्फ़ शहीदिन व 40 अल्फ़ सिद्दीक़िन। जेको भी शख्स 7 रमज़ान मुबारक जो रोज़ो रखंदो तो उनके अल्लाह ताला 40,000 शहीद जो सवाब ऐं 40,000 सिद्दीक़ जो सवाब अता कंदो। मोमिनीन किराम, असांखे इहा ॻाल्हि सम्झण जे लाइ कुझु शहीद जी फज़ीलत या शहीद जी शान खे ॾिसणो पवंदो त शहीद जी फज़ीलत ऐं शान छा आहे, ताकी असां हिन दर्जे खे सम्झी सघूं त 40,000 शहीद जो सवाब मिलंदो त उहो सवाब केतिरो आहे। जीअं त आयतुल्लाह मरहूम शेख अब्बास कुमी पंहिंजी किताब सफ़ीनतुल बिहार में नक़ल कई आहे हिकु रिवायत शहीद जे मुतलिक़, उन अब्द ख़ुदा जे मुतलिक़ जेको अल्लाह जी राह में पंहिंजी जान क़ुर्बान करे थो छॾे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त 3 माण्हू आहिनि जेके क़यामत वारे ॾींहुं अल्लाह जी बारगाह में शफ़ात कंदा। पहिरियों माण्हू पाण जन फरमायो अंबिया, अल्लाह जा अंबिया माण्हुनि जी शफ़ात कंदा। ऐं ॿियो क़िस्म माण्हुनि जो अल उलमा, उलमा जेके आहिनि उहे शफ़ात कंदा अल्लाह जी बारगाह में। ऐं 3 नंबर जेको पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अशुहदा, शुहदा भी क़यामत वारे ॾींहुं माण्हुनि जी शफ़ात कंदा। हिकु शहीद पंहिंजो सर अल्लाह जी राह में क़ुर्बान करे एतिरी शान ऐं अज़मत माणे थो जो आख़िरत में शफ़ात करे थो माण्हुनि जी। जंहिं रोज़ेदार खे 40,000 शहीद जो सवाब मिले त उन माण्हू ऐं रोज़ेदार जी केतिरी शान हूंदी, इतां असां अंदाज़ो हणी था सघूं। ऐं जॾहिं त सहीफ़ इमाम रज़ा अलैहिस्सलाम में भी हिकु रिवायत आहे त हर हिकु शहीद 70,000 माण्हुनि जी शफ़ात कंदो, पोइ मिटनि माइटनि मां हुजनिसि या पाड़ेसरनि मां। असांखे हितां अंदाज़ो थिए थो त 40,000 शहीद जो सवाब मिले त पोइ केतिरी शान ऐं अज़मत हूंदी। अल्लाह ताला खां दुआ आहे कि असांखे वाजिबात अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।